दड़ो शहर में बदअमनी जो आकाश। मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं शहरी तंज़ीमनि जो वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस जे मुजरमाने ग़फ़लत ख़िलाफ़ एहतजाज। ठट्टो कराची रोड ते धरणो, ट्रैफ़िक जी आमदरफ़्त मुअत्तल। दड़ो शहर में वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस जे मुजरमाने ग़फ़लत ख़िलाफ़ शहर जे मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं शहरी तंज़ीमनि जे अॻुवाणनि सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो करे ठट्टे कराची रोड ते धरणो हंयो। इन मौक़े ते अॻुवाणनि निज़ाम मेमण, इक़बाल सुमरो, मोहम्मद मूसा सुमरो ऐं ॿिनि सहाफ़ियुनि आॾो दाहींदे चयो त दड़ो शहर में बदअमनी जे वारदातनि शहरियुनि जो सुख चैन तबाह करे छॾियो आहे। हुननि चयो त दुकाननि खे खाट हणी चोरी करण ऐं मोटरसाइकिलूं फुर करण जे वाक़िअनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे, पर दड़ो पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हुननि चयो त पुलिस जे मुजरमाने ग़फ़लत सबबि शहरियुनि ऐं वापारियुनि खे सरेआम धमकायो पियो वञे ऐं शहर जो कारोबारी तबिक़ो पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी रहियो आहे। हुननि एहतजाज कंदे IG सिंध SSP सिजावल खां मुतालबो कंदे चयो त शहर में वधंदड़ बदअमनी जो नोटिस वठी शहरियुनि खे मुकमल तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। होॾां शहरियुनि पारां ठट्टे कराची रोड ते धरणो हणण सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं, जंहिं बाद दड़ो थाणे जे SHO धरणे वारे जाइ ते पहुची एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे संदन एहतजाज ख़तमु कराए छॾियो। आकाश ज़ौर, कावेश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मीरपुर बठोरो।